हुआ न एडिशनल आईजी आहे न एसपी, हुआ डीएसपी त छा पर एसएचओ या इंस्पेक्टर बि नाहे। हुआ पुलिस खाते जी बेशुमार मुलाज़िमन में शामिल हिकु क्लार्क आहे ऐं उहा बि जूनियर क्लार्क। पर हिकु हुसन, ॿियो जवानी ऐं टियों महांगा महांगा मेकअप ऐं क़ीमती लिबास, मथां कातिल मुस्कुराहट ऐं सोशल मीडिया ते आला ऑफिसरनि खे गुलदस्ता पेश कंदड़ ऐं उन्हनि खे आला कारकर्दगी जा सर्टिफिकेट हासिल करे पाण खे मशहूर कंदड़ मारिया सारियो जॾहिं हर क़ीमत ते पंहिंजी कुर्सी वापसि वठण लाइ पुलिस खाते खे ब्लैकमेल करण ख़ातिर पंहिंजे ट्रांसजेंडर एहतजाज लाइ मैदान में लाथा ऐं उनखे हिन सिंध जे बदनाम किरदार जुनैद जानी जहिड़ियूं लटा लाइण वारियूं हिदायतूं ॾिनियूं त मामलो संगीन नोवियत अख्तियार करे वियो। मारिया सारियो खे मालूम न हो त पुलिस खातो ॿिनि मुंहनि वारे नांग वांगुरु हूंदो आहे। उहा पुलिस जॾहिं सियासतदाननि जे अॻियां स्काट बणिजी हलंदी आहे त सियासतदाननि जे मथे में मॻी जी हवा भरिजी वेंदी आहे ऐं जॾहिं वक़्त ऐं हालतूं तब्दील थींदियूं आहिनि ऐं साॻी पुलिस सियासतदाननि जे पोयां लॻंदी आहे त उन्हनि जो साथ मिट माइट बि छॾे वेंदा आहिनि। उहा पुलिस जेका सिंध जे साबिक़ वज़ीर आला ऐं अॻूणे वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे पुट मथां मोटरसाइकिल फुर जो केस दाख़िल करे सघे थी, उहा पुलिस हिकु ग़रीब घर सां तालुक रखंदड़ मारिया सारियो जी कहिड़ी परवाह कंदी। मारिया सारियो खे मिलंदड़ मशहूरी जा सबब त सभ खे मालूम आहिनि ऐं हिन जे लाइ सोशल मीडिया ते पैदा थींदड़ हमदर्दी जे पोयां मौजूद सोच जो बि सभ खे पतो आहे। पर सिंध जे नाम निहाद साञा हिन जे उन अमल तरफ़ ध्यानु छो नथी ॾिए जेको अमल वॾो जुर्म आहे। हिन ते लॻल कानूनी कलम क़ाबिल ज़मानत आहिनि या न आहिनि, उहो सवाल अलॻि आहे। पर छा हिन माशरे जे मज़लूम ख़वाजा सरायन खे पंहिंजी पोस्टिंग लाइ लटा लाइ एहतजाज कराइण ऐं बाद में उन्हनि जी तज़लील ऐं गिरफ़्तारी नज़रअंदाज करण जोगी आहे? असांजे माशरे पंहिंजी मुफ़ाद में ॿिए खे इस्तेमाल करण वारी जंहिं गंदी सियासत जो शिकार आहे, मारिया सारियो उन क्रिमिनल कल्चर जो हिकु मिसाल आहे। हिकु तरफ़ ट्रांसजेंडर कम्युनिटी जी क़यादत जी दावा कंदड़ शहज़ादी राय हैदराबाद वाक़े में पंहिंजी कम्युनिटी जो पासो खणण ऐं उन्हनि खे इस्तेमाल करण ते एहतजाज करे खेसि इंसाफ़ ॾियारण बदिरां मारिया सारियो खे निशानो बणाइण जी कोशिश कंदे साफ़ तौर ते उहा सियासत कंदे नज़र अचे थी जेका हिन माशरे में मज़लूमनि जे नाले ते कई वेंदी आहे। सिंध पुलिस की ही जूनियर क्लर्क ने ख्वाजा सरा कम्युनिटी को इस्तेमाल करते हुए, जिसके सारे सबूत और वॉइस रिकॉर्डिंग मौजूद हैं, उसने अपनी अफसर के खिलाफ धरना करवाया। वहाँ ख्वाजा सराओं को बोला कि कपड़े उतारो। तो खुदारा सिंध पुलिस के लिए अब एक वक्त आ चुका है कि इंटरनल अकाउंटेबिलिटी मैकेनिज्म को बनाएं और उसे यकीनी बनाएं। इस जूनियर क्लर्क के खिलाफ पहले भी बहुत सारी रिकॉर्डिंग्स आई हैं, पहले भी बहुत सारी इंक्वायरीज आई हैं, किसी इंक्वायरी पे आप लोगों ने अफेक्ट नहीं किया। और मुझे तो समझ नहीं आ रहा कि सिंध पुलिस में एक जूनियर क्लर्क की इतनी पावर है कि वो ना आईजी को कुछ समझ रही है, ना डीआईजी को कुछ समझ रही है, ना एसएसपी को कुछ समझ रही है, और एसएसपी के तो खिलाफ धरना करवा दिया उसने। आपने एफआईआर तो कटवा दी, लेकिन इंक्वायरी भी आप ही का डिपार्टमेंट होता है जिसमें कभी कोई सही इंक्वायरी नहीं होती है। काफ़ी सारे केसेस में हमने देखा है बहुत सारी मिस चीज़ें होती हैं। और अभी चलिए इन्हीं केस पे हम बात कर लेते हैं कि जूनियर क्लर्क की पहले भी इंक्वायरियाँ हुई, कुछ नहीं हुआ। ख्वाजा सरा कम्युनिटी इज़्ज़त से बात कोई उससे कर ले, हमसे कोई सलाम अच्छे से कर ले और कोई खातून करे तो हम बहुत इज्जत देते हैं। हमारे लिए वो माएँ बहनें सारी चीज़ें होती हैं। उसने ख्वाजा सरा कम्युनिटी को इस्तेमाल किया है, उसे सख्त से सख्त सज़ा मिलनी चाहिए। कानून को कोई हाथ में नहीं उठा सकता, ना ख्वाजा सरा कम्युनिटी, ना कोई औरत, ना कोई मर्द। शहजादी राय ज़रदारी सरकार जी नवाज़िल आहे ऐं जंहिं कम्युनिटी जे नाले में उहो सरकारी असर रसूख़ ऐं गैर मुल्की दौरनि जी मालिक बणी आहे, हिन उन वाक़े में हिन जो किरदार ऐं हैदराबाद जे मज़लूम खदड़ा फ़क़ीर इस्तेमाल कंदड़ मारिया सारियो जे किरदार में कहिड़ो फ़र्क़ु आहे? अफ़सोस जी ॻाल्हि उहा आहे त हिन केस में हैदराबाद खां वठी कराची ताईं ट्रांसजेंडर कम्युनिटी जे हमदर्दीअ में सोशल मीडिया ते वागूअ वारा ॻोढ़ा ॻाणींदड़ हल्का बि मुजरिम माठ जो मूर्त बणियल आहिनि। असांजो माशरो आख़िर हिन मुजरिम सियासत ऐं मुनाफ़िक़ी जे कुन मां कॾहिं निकिरंदो?